पप्पा ओ पप्पा अरे ॿुधो था? अरे भाई कननि सां ॿुधंदो आहियां मां बक। पप्पा यार मुंहिंजो सुपिनो आहे मां कंहिं स्पेस में वञा मस्तु। अरे भाई तोखे मगज जा शौक़ ॾियारणा पवंदा लॻे थो, जंहिंसां तुंहिंजो मगज हले थो न। पप्पा यार मां तव्हांखे कुझु बि ॿुधाईंदो त मूंखे उल्टो सिधो ई कराए ॾींदा ख़ाली। शुक्र मन ख़ाली ॻाल्हाए थो, जंहिंसां तूं पंहिंजो हलाए थो न इहो दिमाग़ में घर में तलवार रखणी पवंदी। अरे पप्पा यार चुप कर। तुंब किथां तुंब, सॼो सॼो ॾींहुं सनान बिना कैपरियूं पाए वेठो आहे बेशर्मा। इहो छा पई चवां, हेॾां किलो खनि अंब त वठी अचिजोसि। अरे अंधेरी छा थियो आहे तोखे? हुन ॾींहं त वठी 2 किलो हेॾां पूरा छो करे छॾी? पुछोसि न। माण्हुनि जे घर राति जी रोटीअ ते या मंझंदि जी रोटीअ ते अंब खाईंदा आहिनि, हे छो नाश्ते ते अंब थो खाएव? हिन जो वस न पड़ियो न चांहि में अंब पोड़े खाएव। अरे भाई बालू मां छा हीअं अंब पूरा करण वेंदे आहे? अंधेरी छॾे ना को ज़रूरत अंब घुराइण जी, या त 2 टे पीस करे घुराए कपट में लिकाए रख। कोई शइ ॾिसे नथो, चरियो थी पए सफ़ा हेबिशी किथां हेबिशी। अरे पापा सभिनी घर खाईंदा आहिनि न। हुन ॾींहुं न मुंहिंजो दोस्त फेसबुक ते फोटो विधई, मस्त सॼी प्लेट अंबनि सां भरियल फोटो विधो अथई। सुभाणे जो पंहिंजे पीउ खे चाकू ॾेखारे फोटो विझे फेसबुक ते त तूं बि कने ईअं? पप्पा यार तव्हां कुझु बि था चओ। हिकिड़ो कमु कर न तूं, सुभाणे हुनजे घर वञी खाई आहे न पई जोड़ीअ रोटी जे टाइम ते हली वेंदो करेनि। घर वारा रोटी खाईंदा हूंदसि न, तोखे बि सलाह कंदे रोटीअ जी, तंहिं महिल अंब खाईंदो करेनि। 8 दोस्त अथनि न, डेली रोज़ कंहिंजे न कंहिंजे घर हली वेंदो कर रोटीअ जे टाइम ते। या त अंधेरी सुभाणे खां फिका ऐं पका अंब वठी अचां, जीअं हिक ॿिनि खां वधीक खाई बि न सघे। ईअं ई करिणो पवंदो न। हे एवरीवन, आई होप तव्हांखे वीडियो पसंदि आई एंड अंबनि जी सीज़न अची चुकी आहे। दॿाए करे अंब खाओ एंड पंहिंजे घर नथो खाइणु मिले त तव्हांखे ख़बर आहे छा करिणो आहे, ॿिए जे घर रोटी टाइम ते वञी बीह रहो। वीडियो वणी त प्लीज़ लाइक कजो बिल्कुलु, एंड कमेंट करे ॿुधायो कमेंट सेक्शन में, एंड शेयर कयो बिल्कुलु पंहिंजे व्हाट्सएप ग्रुप्स ते एंड पंहिंजे फैमिली ग्रुप्स ते। ऐं हाणे खां अगरि कोई रोटी जे टाइम ते तव्हां घर अचे त सम्झी वञिजो छो आयो आहे। न्यू वीडियो जल्दी ईंदी, टिल देन टेक केयर, बाय बाय, जय झूलेलाल।